अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं। मोरो दादू रोड ते कब्ज़े ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर मोरो नोटिस वरितो ऐं मोरो मुख़्तियारकार ऐं म्यूनिसिपल मोरो खे कब्ज़े ख़त्म कराइण जो हुकुमनामो जारी कयो। जंहिं बैदि मोरो मुख़्तियारकार गुलाम शबीर सातो हुकुम जी पास रखंदे अल मदीना सुपर मार्ट जे साम्हूं कब्ज़े वारी सरज़मीन ते मोरो म्यूनिसिपल अमले एंटी इंक्रोचमेंट मोरो इंचार्ज ताज मोहम्मद मंगी सां पहुची दुकानदारनि जा गैर क़ानूनी कयल कब्ज़ा ख़त्म कराया। उन मौक़े ते मोरो मुख़्तियारकार ऐं एंटी इंक्रोचमेंट इंचार्ज ताज मंगी चयो त शहरनि जी शिकायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर नोटिस वठी फौरन कब्ज़ो ख़त्म कराइण जो हुकुम ॾिनो। जंहिं बैदि असां एंटी इंक्रोचमेंट जे अमले सां पहुची कब्ज़ो ख़त्म करायो आहे। ॿिए पासे दुकानदार ऐं आसपास जी अवाम अल मदीना सुपर मार्ट जी वधायल हद दख़लनि ख़िलाफ़ चयो त कानून सभिनी शहरनि जे लाइ बराबरि हुजे, छाकाणि त अल मदीना सुपर मार्ट बि नाजाइज़ हद दख़ली करे कब्ज़ो कयो आहे ऐं असिस्टेंट कमिश्नर खे घुर्जे त उन मार्ट जी बि वधियल हद दख़लीअ खे ख़त्म कराइनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।